फ्री एंड फेयर इलेक्शन नेटवर्क पारा सिंध असेंबली की सालियानी मॉनिटरिंग रिपोर्ट पेश कई वही, जडे सिंध असेंबली के मेंबरन दावा कई है तो बेन सूबन की भेट में सिंध असेंबली की कारकर्दगी बेहतर रही। तफसील मुश्ताक सरकीअ जी इन रिपोर्ट में। सिंध असेंबली के चूंडियल नुमाइंदन दावा कई है तो बेन सूबन की भेट में सिंध असेंबली की कारकर्दगी बेहतर रही है। अड़ी दावा सिंध असेंबली की डिप्टी स्पीकर शेला रजा, सूबाई वजीर तौकीर फातिमा भुट्टो, MKM जे MPA ख्वाजा इज़हारुल हसन, ज़री मजीद, PP MPA सलीम खुर्शीद ऐं ॿियनि एक गैर सरकारी इदारे फ्री एंड फेयर इलेक्शन नेटवर्क पारा सिंध असेंबली की सालियानी मॉनिटरिंग रिपोर्ट पेश करण वाली तकरीब दौरान कयो। शेला रज़ा जो चवण हो तो सिंध असेंबली जा मेंबर ॿियनि असेंबलियुनि जी भेट में वक्त की पाबंदी से ऐवान में पहुंचन था ऐं असेंबली की कारकर्दगी ॿियनि जी भेट में बेहतर रही है। MKM जे ख्वाजा इज़हारुल हसन चयो तो ऐवान में अमन अमान की सूरत हाल से सभी भरपूर आवाज़ उथारियो है। तौकीर फातिमा भुट्टो ऐं ज़री मजीद जो चवण हो तो ऐवान में असेंबली के इजलासन दौरान हमेशा औरतुन के हकन की गाल कई है। सलीम खुर्शीद खोखर जो चवण हो तो हुन असेंबली में अक़लियतन के मसलन के उजागर करे आला अख्तियारन ताईं पहुंचायो है। होॾां गैर सरकारी इदारे फाफेन पारां पधरी कयल सालियानी रिपोर्ट में बुधायो वियो है तो नवंबर 2011 का मार्च 2012 ताईं सिंध असेंबली जा 5 इजलास था जिनमें 48 वेहकूं थियूं। रिपोर्ट मूजिब 110 कलाक ऐं 46 मिनटन वारन सेशन्स में शुरुआती वक्त में 46 मेंबर जॾहिं त आख़िर ताईं 68 मेंबरन पारां इजलास अटेंड कया विया। रिपोर्ट मूजिब 110 कलाकन ऐं 46 मिनटन वारन सेशन्स में शुरुआती वक्त में 46 मेंबर जॾहिं त आख़िर ताईं 68 मेंबरन पारां इजलास अटेंड कया विया। रिपोर्ट मूजिब पार्लियामानी अॻवाननि में MKM जे पार्लियामानी लीडर 63 सैकड़ो, PP ऐं NP जे 60 सैकड़ो, फंक्शन लीग जे 48, मुस्लिम लीग काफ जे 31 ऐं NPP जे 40 सैकड़ो पार्लियामानी अॻवाननि हाज़िरी यकीनी बणाई। रिपोर्ट मूजिब साल दौरान 536 सवाल एजेंडा बाबत कया विया जॾहिं त PP, NPP, MKM ऐं फंक्शन लीग जे 19 मर्द ऐं 15 औरत मेंबरन पारां लाॻापियल विज़ारतनि ऐं खातनि बाबत सवाल जमा कराया विया। रिपोर्ट में बुधायो वियो है तो सिंध असेंबली एक साल दौरान 24 बिलन में 14 बिल मंजूर किया जॾहिं त 6 बिल पेश करण बाद लाॻापियल स्टैंडिंग कमेटियुनि ॾांहुं उमाणा विया जॾहिं त 6 बिल पेश करण बाद लाॻापियल स्टैंडिंग कमेटियुनि ॾांहुं उमाणा विया। रिपोर्ट में उहो पिणु बुधायो वियो है तो सिंध असेंबली में गुज़िरियल 1 साल दौरान 6 कानून साज़ियूं करे 8 बिलन में तरमीमूं कयूं वयूं। सिंध असेंबली में मुख़्तलिफ़ खातनि बाबत 33 खां मथे स्टैंडिंग कमेटियूं मौजूद आहिनि जिन 4 सालन वारे दौर में सवाइ बजट इजलासन के के भी ॿिया इजलास न कया जैसा सीधी रीत अवाम ताईं उन्हनि कमेटियुनि जो फ़ाइदो न पहुची सघियो। सिंध TV न्यूज़ के कुछ कमेटी के मेंबरन बुधायो तो उन्हनि कमेटियुनि वटि को भी मैंडेट न जंहिं सबब को भी इजलास न घुरायो वियो। संदन मुतालबो तो जेकॾहिं कमेटियुनि के अख्तियार ॾिना वञनि त मुस्तक़बिल में उहे बेहतर नतीजा फराहम करे सघनि थियूं। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु मुश्ताक सरकी, सिंध TV न्यूज़, कराची।